हाणे जेको मां पहिरियों गीत चवंदुसि पोइ सत्संग अॼु ॿिनि ॻाल्हियुनि ते, हिकु पूजा, बाक़ी जेको मां कल्ह को सत्संग छॾियो आहे उहो राति जो, जेको कल्ह राति जो छॾियो आहे अध में उहो राति जो। अॼु को ॿिनि ॻाल्हियुनि ते, पूजा ऐं प्रार्थना। प्रार्थना कहिड़ी हुजे जेकी तव्हां प्रार्थना कंदा आहियो, इहा प्रार्थना न आहे। अॼु प्रार्थना मां ईअं चवां थो त तूं ईअं न सम्झजांइ बाबा पंहिंजी थो हलाए, तूं ॿुधी करे अगरि दिलि गवाही ॾेई, अगरि दिलि तुंहिंजी गवाही ॾेई हा इहा सही आहे तॾहिं सम्झंदीअ त मां छा ते थो ॻाल्हायां। ईअं मां बि लॿाणा नथो हणायां, तोखे ख़बर ई कान्हे तूं जेकी प्रार्थना करें थो इहा प्रार्थना न आहे। प्रार्थना छा हुअणु खपे थोरो अॼु उहो सम्झजांइ। ॿ अखर, हिकु पूजा ॿियो प्रार्थना। हे गीत जेको मां चवां थो गुरबाणीअ जो, जंहिंजो बि जेको सतगुरु आहे भॻवानु, उनखे मां इन करे चवां थो हिकिड़े रूप में न ॾिस, उनखे नाम में बि न खण। नालो खणंदे आकार थी वेंदो, उहो अनाम आहे, उहो अरूप आहे, उहो पूरो आहे। पूरो याने पूरो उनखे चइजे जंहिंमें समिष्टि अची वञे, एॾो करो उनखे श्रद्धा अहिड़ी हुजे जीअं पूरी काइनात, ये पूरी जेकी सृष्टि आहे, ब्रह्मांड एॾो करो उनखे, तॾहिं चवंदो मैं त तुंहिंजी श्रद्धा आहे। उनखे संकीर्ण रूप ॾेई करे संकीर्ण थो करे। हिकु रूप, आकार, नालो। अगरि नालो ॾिने त रूप थींदो। गुर को मानुष जानते तह नर कइए अंध, दुखी यहाँ संसार में आगे जम के फंद। गुरु को मानुष जानते, गुरु मानू नहीं, गुरु पार ब्रह्म, पार ब्रह्म परमेश्वर आप ही करने हारा। चरण धूल तेरी सेवक मांगे तेरे दर्शन कऊं बलहारा। हाणे हे गीत सभई प्रेम सां, नालो हिन में आहे ई न, उहो पार ब्रह्म छा आहे, वो पूरो समायल आहे जाते काथे पूरे ब्रह्मांड में। छा सतगुरु मेरा पूरा, सतगुरु मेरा पूरा, सतगुरु मेरा पूरा, सतगुरु मेरा पूरा। क्यों वैराग करेगा, सतगुरु मेरा पूरा। मन क्यों वैराग करेगा, सतगुरु मेरा पूरा। मंशा का दाता सब सुख निदान, अमृत सिर सदगी भरपूरा। मंशा का दाता सब सुख निदान, अमृत सिर सदगी भरपूरा। सतगुरु मेरा पूरा, सतगुरु मेरा पूरा, सतगुरु मेरा पूरा, सतगुरु मेरा पूरा। मन क्यों वैराग करेगा, सतगुरु मेरा पूरा। मन क्यों वैराग करेगा, सतगुरु मेरा पूरा। प्रभु कृपालता इन मन लाई, सतगुरु से सब फल पाई।
मन लाए, सतगुरु सेव सब फल पाए। सतगुरु सेव सब फल पाए। सतगुरु सेव सब फल पाए। सतगुरु मेरा पूरा, सतगुरु मेरा पूरा, सतगुरु मेरा पूरा, सतगुरु मेरा पूरा। वैराग्य करेगा, सतगुरु मेरा पूरा, मन क्यों वैराग करेगा। सतगुरु मेरा पूरा। चरण कमल के अंतर धारे, प्रगट ज्योति मिले नाम प्यारे। चरण कमल के अंतर धारे, प्रगट ज्योति मिले नाम प्यारे। प्रगट ज्योति मिले नाम प्यारे। प्रगट ज्योति मिले राम प्यारे। सतगुरु मेरा पूरा, सतगुरु मेरा पूरा, सतगुरु मेरा पूरा, सतगुरु मेरा पूरा। वैराग्य करेगा, सतगुरु मेरा पूरा, मन क्यों वैराग करेगा। सतगुरु मेरा पूरा। पंच सखी मिले मंगल गाया, अनहद वाणी नाद बजाया। पंच सखी मिले मंगल गाया, अनहद वाणी नाद बजाया। अनहद वाणी नाद बजाया। अनहद वाणी नाद बजाया। सतगुरु मेरा पूरा, सतगुरु मेरा पूरा, सतगुरु मेरा पूरा, सतगुरु मेरा पूरा। वैराग्य करेगा, सतगुरु मेरा पूरा, मन क्यों वैराग करेगा। सतगुरु मेरा पूरा। गुरु नानक तुठा मिलिया हर राय, सुख रैन बिहारी सहज सुभाए। गुरु नानक तुठा मिलिया हर राय, सुख रैन बिहारी सहज सुभाए। रैन बिहारी सहज सुभाए। सतगुरु मेरा पूरा, सतगुरु मेरा पूरा, सतगुरु मेरा पूरा, सतगुरु मेरा पूरा। क्यों मेरा करेगा, सतगुरु मेरा पूरा, क्यों मेरा करेगा, सतगुरु मेरा। पूजा जो कुछ करो सा पूजा, जो कुछ करो कबीर चयो आहे हिकु सलूक में, जो कुछ करो सा सेवा।
खाऊं पियूं सो पूजा, मां खावा चाहे, यह भी उन प्यारे जी पूजा आहे, मां ही खावा। और इतने हेॾा त असांजा देवताऊं आहिनि, तव्हां उन्हनि जी पूजा कयो था, तव्हांखे कंहिं चयो आहे तव्हां लोभ जी पूजा? ऐं देवताऊं ये इंद्र देवता, ये देवता, ये देवता कुछ न थींदी। ये जेके तव्हां ये महालक्ष्मी जी, वैभव लक्ष्मी, सब लोभ जी पूजा है, पूजा उहा न आहे। मां त चवां तूं जेको करे त पूजा थी वञे, 8 पहर पूजा थी वञे, रोटी करे, बासण मले, फर्श धोए, पूजा थी वञे, भले न अचे माई, ऐं हिते माई नथी, बुखार न त अचे माई। ऐं 4-5 ॾींहं पहिरियों हिकिड़े दिन रोटी पोइ खावां त माई वरी मूंखे छा थी चए, से बि चए थी बाबा सिर्फ़ु 15 मिंट मींहुं न पए। मां छो मींहुं छो न पए, अॻे पियो कान्हे को मींहुं पए न, चई सिर्फ़ु 15 मिंट छो? चई बाबा सिर्फ़ु 15 मिंट मींहुं न पए। छो थी चई ईअं? भॻवानु पंहिंजो कमु करे, चई सिर्फ़ु माई अची वञे, यानी भागी न ईंदी वञे, उहा अची वञे ऐं माई अची वञे। शाबस थी माई, चई बाबा हाणे पए, वरी अहिड़ी पई वरी का मुई घर ई न वञे पंहिंजे। हाणे तव्हां इहा पूजा पोइ पंहिंजो कमु घर जो नथा सम्झो, यानी माई न अचे त टप थो चढ़ी वञे, ऐं बूथ सुजली हूंदा माई। हिकु भेरो ई फोन पई वॼे, माई ॾिठो मां लिखियलु अंग्रेजी में काम वाली बाई। मां माई जी फोन आई, न खणंदीमांसि। मां छो खणीसि न, चई न खणंदीमांसि। अरे सुबुह जो फोन आई थी माई जे लाइ, छा त न चई न खणंदीमांसि, या मुई चवंदी मां न ईंदमि। मां उन ॾींहुं मां तुंहिंजे घर वेठो हुअमि, माईअ खे डांटे पई तो तुम नहीं आई तो फोन क्यों नहीं किया। उन ॾींहुं चएसि पई फोन क्यों नहीं किया, हाणे कई त खणेसि नथी पई। यानी तुंहिंजे घर जो कमु तुंहिंजी पूजा न आहे, तूं कंहिं टिकाणे या कंहिं मंदर में पूजा कंदी हूंदी। अहिड़ी माई पंहिंजे घर जो कमु पूजा न सम्झंदी हूंदी। मुंहिंजो सत्संग ॿुधी करे मां चवां तूं करे ॾिस, मज़ो बि ईंदे, आनंद बि ईंदो। उन्हनि पूजाउनि में छा आहे? लोभ जी पूजा ऐं अलॻि अलॻि देवताउनि जी पूजा, हिन पार ब्रह्म जी पूजा आहे। माण्हुनि चयो आहे न की कंहिंजी शिव जी कथा खणो त हुन में शिव जी पूजा, गणेश जी खणो त गणेश जी पूजा, लक्ष्मी जी खणो त लक्ष्मी जी पूजा, विष्णु जी खणो त विष्णु जी, मथो ई रुली वेंदी, कंहिंजी कंहिंजी पूजा कंदी। मां चवां घर में मंदर ई न ठाहे, तुंहिंजो घर मंदिर आहे, बढ़िया जेको करें थी। मां ईअं न, मां पंहिंजी मां शायदि सां थो चवां, शायदि चइबो आहे। ये तव्हांखे जेको बि मां सत्संग ॿुधायां थो, इहे प्रश्न अथव, उत्तर कान्हे को। तव्हां जेतिरा बि हिते माण्हू वेठा आहियो, सत्संग ॿुधो था, उत्तर तुंहिंजे अंदरों निकिरंदे, मुंहिंजो उत्तर कान निकिरंदो। मां इन करे थो चवां, मूंखे हाणे बि 2-4 सत्संग ॿाहिरि करे आयासीं, कंहिं मूंखे अची अचानक चयो बाबा अॼु तो पूरो असां ते सत्संग कयो थी। मां सुञाणासि न कान, मूंखे काई ख़बर कान, तोते कीअं कयो। हा, हुनजो अंदरों उत्तर पियो निकिरे, ई खोड़नि खां जेॾी महिल बि सत्संग करे कंहिं महिल निकिरंदो चवंदा बाबा ख़बर आहे सॼो मज़े मथो निकिरे असांजे घर जी ॻाल्हि। अरे मां तुंहिंजे घर खे सुञाणा छा? उत्तर निकिरंदी, उत्तर तुंहिंजे अंदरों, ऐं सभिनि जो पंहिंजो उत्तर निकिरंदी। मुंहिंजो उत्तर कान्हे, मां सिर्फ़ु सत्संग कंदो आहियां। उत्तर निकिते तुंहिंजे अंदरों, सत्संग ॿुधी करे शायदि ई निकिते, उहो ज्ञान तुंहिंजो थी, तुंहिंजो उहो ज्ञान उधारो न आहे। अकुल उधारो ऊंधे, अकुल पंहिंजो। सत्संग ॿुधण सां
अगर तोखे पंहिंजे अंदरों शायदि ही निकिरे ये जेके पूजाऊं तव्हां कयो था कुछ न थींदी, कुछ भी कान्हे। ये लोभ जूं पूजाऊं हिन जे करण सां हे थींदो आहे, हे थींदो आहे, कुछ भी न थींदो थी। सच्ची पूजा थी या पार ब्रह्म जी पूजा। कबीर अॼु खां 650 साल पहिरियों इहो शब्द चयो, साधु सहज समाधि भली, गुर कृपा जिस दिन से लगी, दिन दिन अधिक चली। जॾहिं खां गुरुअ जो इहो ज्ञान मुंहिंजे अंदर में लॻो, इहा मुंहिंजी पूजा। उन पूजा में कुछ करणो न पवंदो अलॻि सां। दिन दिन रोज रोज वधंदी थी रही, दिन दिन अधिक चली। कहिड़ी पूजा? जय जय डोलऊं, डोलऊं यानी जाऊं, जाऊं काॾे बि वञा। त परिक्रमा, तव्हां वेंदा आहियो कंहिं मंदर ते वञी भॻवान जी काई परिक्रमा करे, हुनजी परिक्रमा करे आया। अरे तूं जाॾे वञे थी उते परमात्मा कान्हे को छा? तूं पंहिंजे बेडरूम में वञे, बाथरूम में वञे, किचन में वञे, ड्राइंग रूम में वञे, उतां जी सफ़ाई करे, हेॾी अचे थी वञे थी, इहा परिक्रमा उन जी कान्हे। गुरु नानक जेॾीमहिल ईअं पेर रखे करे सुम्हियो हुयो काबे ॾे, त जंहिंमहिल मौलवी छिता थी पिया, विढ़ंस पिया, गुरु नानक चई मां पहिरियों सोचो, मां बि सोचो काॾे पेर रखिया, मूंखे त जाते काथे उहो ई पोइ नज़र अचे, मां हिन करे पेर अहिड़े करे सुम्हिया। अगरि तव्हांखे मुंहिंजा पेर जिथे तव्हांजो भॻवानु न हुजे ओॾांहुं कयो। हाणे इहो प्रतीक आहे, पोइ माण्हू चवंदा आहिनि पेर सुरायूं त उहो हुनजो काबो फिरी वियो। हाणे इहो काबो त न फिरंदो, काबो फिरंदो त पूरी धरती फिरंदी। ईअं कान त इहो प्रतीक कथा आहे। पर गुरु नानक जेको चयो उनखे ॾिस, चई मां पहिरियों सोचो कहिड़ी जॻह आहे जिथे उहो कान्हे, इनखे ई ब्रह्म चइबो आहे, इनखे ई पार ब्रह्म चइबो आहे। हर समय हर हंधि हिकु हवा काई जगह आहे जिते न हूंदी हुजे, आकाश काई अहिड़ी जगह आहे जिते न हूंदो हुजे, जगह ठही न सघंदी बिना आकाश जी। हे बि असां आकाश में वेठा आहियूं, मत मठ आकाश जी भितियूं ॾेई करे हुन आकाश खे असां घेरियो आहे त आकाश न, हिनखे तोड़ेसि त मथां आकाश सां मिलियो ई पियो आहे। जाते काथे आकाश आहे, जाते काथे हवा आहे, त उहो परमात्मा न आहे छा? जय जय डोलऊं त परिक्रमा, उनजी परिक्रमा थी रही है। मां ॿी पूजा कहिड़ी कयां? तूं अखियूं ॿूटियूं हीअं वेही थी रहे, पंहिंजो कमु बि विञाए पई, हीअं कमु बि करे। हे जेके मायूं आहिनि वेठियूं थोरा ॿुधियूं, उन्हनि खां ॿियूं वीचारनि गोॾनि में सूर आहे, कुझु करे नथियूं सघनि। वॾ कुट न करे सघंदियूं, कार खणी आ, साईं भाॼियूं खणी आ, वॾ कुट करे ॾिए, इहा बि पूजा आहे। कंदियूं न, सुबुह जो ॾिसंदा सभु ससूं वेठियूं थियूं कटनि भाॼीअ खे, पूजा आहे। हाँ, हिनजी बि पूजा, छो गोॾनि में सूर त हली नथी सघे। पोइ सम्झंदी आहियां इहा पूजा आहे? न सम्झंदी आहियां, रड़ियूं कंदी आहियां, बहुत सारी बातें करती हो, प्यारी नहीं बहुत सारी। हाणे पूजा दुकान हलाए, इहा भी पूजा थी, पर तू पंहिंजी दृष्टि के मट। चाहे तो गुरु कृपा जिस दिन से लगी, दिन दिन अधिक चली, जय जय डोलऊं तह परिक्रमा, जो कुछ करूं सो सेवा यानी पूजा। जो कुछ करूं, जो कुछ मैं तो चाहूं कुछ कुछ, जो कुछ ये कबीर जा करता, जो कुछ करूं वरी ॿियो छा, जब सोऊं, ये शरीर थक जांदो, तब करूं दंडवत, पूजूं और न देवा। मां ॿियो देव पूजा ही न। माण्हू 360 भॻवान रखे वेठा आहिनि, इनखे इनखे उनखे, कोई विसरेसि त वरी मथे में सूर थो थी पएसि, ही विसरी वियो, नाराज़ न थी वञे। अरे इहा पूजा ही उन प्यारे जी पूजा थी, जाते ॾिस ताके ॿोड़ प्यारो। इन करे गीती चयो, सतगुरु मेरा
मंशा का दाता सब सुख सद ही भरपूरा भरपूरा। कोई जगह खाली काने का जिते वो ना या दृष्टि भी अची वने त काथे कूड़ भी न करे सकती, काथे गलत न करे सकती। करे दिखार गलत कूड़ तो गलाए पो जेडी मला तो कीअं ॾेराणी ऐं निणान में उहो नज़र अचे त कूड़ ॻाल्हाईंदी हुन सां विढ़ंदी न विढ़ी सघे। मां तुंहिंजो जीवन ते दिन फेरे हम तेरे ठही वई ईअं ई पूजा थी वई। छो जो तोखे अगरि अहिड़ो नज़र अचे तूं कंहिंसां झगड़ो कंदीअ, वैर कंदीअ, घृणा कंदीअ, कूड़ ॻाल्हाईंदीअ, ठगी कंदीअ, छा कंदीअ? अहिड़ी अचे नथी तॾहिं त असां ग़लति था कयूं पिया। इहो नथो अचे असां तॾहिं त विढ़ूं था पिया। जीअं इहो अची वञे त केरु विढ़ंदो कंहिंसां? मां ईअं जीवन ठही वञे या पूजा थी अलॻि सां पूजा करण जी आहे न। कबीर चए थो जब सोऊं, हाणे शरीर सुम्हे तो इहा बि पूजा, छो जो शरीर थकिजंदो। निंड ज़रूरी आहे, निंड ज़रूरी। ऐं घणा माण्हू ॾिसां थो घटि निंड कनि था, सुबुह जो उथी करे कुझु कनि था पिया ऐं निंड नथा कनि। मां चवां कुझु न मिलंदी छिती थी पवंदी। जंहिंखे निंड ऐं बुख कान्हे उहो रुगुण बीमार। अरे असांजो शरीर हेॾो हले थो, वरी सुबुह जो तूं घड़ियाल रखी करे 1 बजे सुम्ही 12 बजे, वरी सुबुह 3 बजे उथे 4 बजे, 2-3 कलाक में निंड ई न कंदी त पोइ तुंहिंजा ॿार अॼु ॿार आहिनि शैतान, पोइ सही न सघंदी। ॿार थोरो उपद्रव कंदी हणंदी चंबो। हाणे तूं वई सुबुह जो नाम बाम जपण, वरो पंहिंजे ॿार भॻवान खे त मार रखी मार ॾिनई, ही नाम दो कोड़िया थी वेंदे, पोइ छा जपे करे करे। माण्हुनि जे सवार भूत सवार सुबुह जो साजुर करण हे इच्छा पूरी थींदी आहे, हे पाठ करण हीअ इच्छा पूरी थींदी आहे, कोन थींदी आहे कुझु बि। तुंहिंजो स्वभाव सही आहे सभु थी। जंहिंखे निंड सुठी आहे, जंहिंखे बुख आहे उनजो वहिंवार बढ़िया थी वेंदो। ऐं जंहिंखे निंड न आहे उहो छितो, उहो तुर सही न सघंदो। उहो ॿार जी काई खिचलाइप न सही सघंदो। ॾिंगो ॿार हुनजो ॾिंगाए पकंदो, हुनखे चंबो। ॿार त ॾिंगो आहे न, ॿार त ॾिंगो हुजे। मां त सभिनी खे चवंदो आहियां जंहिंजो ॿार ॾिंगो न आहे उहा चिंता करे। ॿार ॾिंगो हुजे, मथां इहो ॿार खे गोबर गणेश कयो। ॿार खे तव्हां गोबर गणेश, वरी घणी माई चवंदसि शेवा कर, हीअं कर, वञी मथां टेकिया, पाखंडी थींदी। जंहिं अञा संसार जो कुझु ॾिठो ई न, उनखे पहिरें संसार जो अंधियारो जंहिं न ॾिठो आहे, अञा बीमार थियो ई न आहे, उनखे दवा। पहिरियों इहो ॿारु थोरो पढ़ी लिखी तयारु थिए, ॾिसे संसार में छा आहे, पोइ जेको भॻवान जे पासे लॻंदो सचो। मुंड में ॿार खे तव्हां चए वञ वञी बसि। ऐं हे ॿार बि जेॾी महिल ईअं ॻाईंदा आहिनि नंढड़ा, मुंहिंजो दिलि न मञींदो आहे हे ॻाइनि, मुंहिंजो दिलि अहिड़ो ख़ुशि न थींदो आहे। नंढड़ा ॿार हुननि खे ख़बर ई कान्हे का अञा उहो भॻवान जे पासे जेसि ताईं अञा नास्तिक ई न थियो आहे। पहिरियों ई आस्तिक, इहो आस्तिक आस्तिक आहे ई न। थोरो उनखे नास्तिक जी चस्को लॻे, थोरो नास्तो थी ॾिसे, पोइ जेको आस्तिक थींदो उहो 100% आस्तिक थींदो। परमात्मा खे हाज़िरा हजूर ॾिसंदो। बाक़ी जंहिं मञे वेही रहियो आहे, सभिनी चयो हे थी परमात्मा, हा वेठो मथा टेके, पोइ भउ थो थिए जिते नथो टेके। हाणे हिकिड़ो ॼणो मूंसां गॾु हले पियो, हीअं निकिरी आयसि अॻिते, पेर खणी पटकी, मां छा थी ॾे बाबा, होॾे मां मथो न टेकियो। मां छो छो न टेकी? तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी करे थोरो मन में संकोच थियो, मां हुते मथो न टेकियो। मां पोइ मूंखे भउ थो थिए, जॾहिं ॿिली लंघी वेंदी आहे, पोइ चई मां हुते वरी टेके त मां टेकिया। हाणे हे माण्हू आहे, उहो जिथे किथे नथो सम्झे न, उते ई आहे। ऐं हेॾे मां चवंदो अखियूं बूट उनजा चरण, जिथे बि बूट उते उहो आहे। हेॾो नरगुण में अखियूं बूट, निर्गुण में अखियूं खोल, सरगुण में सोए सो सुन में जागे हरिनाम, जो बोले सो हरी कथा, जेको भी मां वाणीअ सां वहिंवार कयां, इहा हरीअ जी कथा आहे। जो बोले सो हरी कथा,
भक्ति करे निष्काम, काई कामना न हुजे। ऐं तव्हां भॻवान जो नालो भॻवान जे मंदर में वेंदव कंहिं कामना सां, कामना खां या भव खां। भव तो थे अगरि भॻवान कंहिंखे स्वर्ग जो आहे, कंहिंखे नरक जो। न स्वर्ग मथे आहे न कोई, ये सब वृतांत ही भव ॼण जा। या तो तू दान कर, ये स्वर्ग जा जेके मां चयमि न, मथे रंभा संभा उर्वशी। कल्ह वरी हिकिड़ी चए थी पई पोइ जे मर्दनि जे लाइ रंभा ऐं उर्वशियूं आहिनि, पोइ मायुनि जे लाइ। मां इहा ॻाल्हि त तूं सची थी आहे, बिल्कुलु बढ़िया। ठाहियूं जा असां बि हिकिड़ो वरी स्वर्ग, रंभो ऐं संभो ऐं उर्वशो, अंग्रेजी में कोई ठाहियूं नाला। भेण ना कोई स्वर्ग मुर्ग मथे आहे ई कान। हिकिड़ो ॼणो पंडित पहुतो स्वर्ग में, हे बि ॾंद कथा अथव। जेॾीमहिल वियो स्वर्ग कीअं ॾिठई चई हे छा आहे, हिते बि सभु ॼणा गीता था पढ़नि, बाइबल था पढ़नि, तालमुद था पढ़नि पिया, हिते बि ईअं था पढ़नि पिया। उहो काथे आहे? कल्प वृक्ष जिथे रंभा संभा हो आहे, उहो स्वर्ग काथे आहे? वो जो बुद्धि करे असां कयोसीं उते पूजाऊं कयोसीं, पाठ कयोसीं, उहो त आहे ई कान। हिते बि त इहे ई त हलनि पिया, उहो स्वर्ग काथे आहे? हिकिड़े चयईंसि अगरि स्वर्ग जंहिंखे चइजे त जंहिंजो अंदरि आत्मा जो दर्शन थियो आहे, पंहिंजो अंतःकरण ख़तमु थी वियो अथसि, मन बुद्धि चित्त अहंकार, उनजे अंदरि सदाई स्वर्ग हूंदो आहे। स्वर्ग कोई मथे भूगोलिक अवस्था कान्हे, इहा अंदर जी अवस्था आहे। हिते ई स्वर्ग थी। मतां इहो कुझु सम्झी हिकिड़ो ॼणो सपनो पियो ॾिसे, चई मां स्वर्ग में न, हिकिड़े हंधि मां भूले भटके करे रेगिस्तान में उंझ लॻी आहे, बुख लॻी आहे, ऐं हिकिड़े हंधि अची वेठो आहियां वण जे हेठियों, वेठो उंझ लॻी, बुख लॻी, चवां पियो जेकर रोटी अची वञे, ऐं रोटी अची वई। ये ॿुधायां कल्प वृक्ष जी कथा तो ॿुधायां, जेको माण्हू पंहिंजी धारणाउनि सां ठाहींदा आहिनि। कोई आहे कान कल्प वृक्ष। रोटी अची वई, थाल अची, अरे रोटी, वाह, रोटी खाधई, मस्तु मज़ो अची वियुसि। चइबो हाणे थोरो मूंखे रोटीअ जे मथां चांहि पीअंदा आहियूं, बादशाही चांहि अची वई। रोटी पेट भरिजी वियुसि, चांहि बि पीतई। चई हाणे जेकर मां ईअं सुम्हां त घोड़ा विकिणी सुम्हां, पलंग अची वियो। अड़े सोचे बि पई काॾों थो अचे, पर हिन महिल त निंड थी अचे पई, हाली त सुम्हां पोइ ॾिसंदासीं। जेॾीमहिल इहो सुम्हियो, निंड अचे, वरी उथियो, हुन कल्प वृक्ष जे हेठियों सुम्हियो पिया। पोइ यादि थो अचेसि बिना रोटी आई, चांहि आई, हेॾो बढ़िया बढ़िया इहे माल आया, अलाए हिते कोई भूत त कान्हे? अची वियुसि भूत। वरी जंहिंमहिल भूत खे ॾिठी मरी वियासीं, सिर हली वियुसि। इहो कोई भी कल्प वृक्ष वृक्ष काने को, ये धारणाऊं, ये कल्पनाऊं कुछ भी न। मां चवां पूजा त तूं भाव सां घर जो कम भी करें, या पूजा थी। जय डोलों तह तह परिक्रमा, जो कुछ करूं सो सेवा, जब सोऊं तब करूं दंडवत पूजूं और न देवा, कहूं सो नाम, सुनूं सो श्रवण, खाऊं पीऊं सो पूजा। मां जेको चवां इहो परमात्मा आहे, कहूं सुनूं इहो बि श्रवण जेको आहे इहो हुनजी यादि आहे। खाऊं पीऊं, मां चाही रोटी खावां, हिनखे रोटी त ॾियणी आहे न शरीर खे, की न हिनखे बुखूं कढाइण आहिनि छा? रोटी ॾे। साम्यक भोजन, साम्यक निद्रा, साम्यक श्रम। बाक़ी हिन महिल माण्हू मां ॾिसां घणा माण्हू लोभ जे वसे असुर जो उथी करे, हाँ तव्हांजी मर्ज़ी अथव, मुंहिंजो सत्संग प्रश्न अथव, उत्तर पंहिंजे अंदरों निकिरंदो, तव्हांजी मर्ज़ी अथव, कुझु बि कयो, वञी 3 बजे उथो 4 बजे उथो। पर मां चवां निंड इते जेको 4 खां 6 या कंहिंजो 5 खां 7 तापमान किरंदो आहे, इन तापमान में अगरि असां निंड न कंदासीं त बीमार थी पवंदासीं। इहो तापमान हर कंहिंजो 2 कलाक किरंदो आहे, ॿी भले निंड अचे न अचे, इन में निंड ज़रूरी आहे। ऐं उहा निंड तव्हां एक्सीडेंट बि ॾिसंदा हूंदव,
4 खां 6 5 खां 3 खां 5 4 खां 6 इन में ख़ासि एक्सीडेंट थींदा आहिनि। छो थींदा आहिनि? निंड ईंदी आहे। और ये इन टाइम में गाड़ी मां त चवां सरकार इन टाइम ते बंदि करे हलाइण गाॾियूं। पर हाणे जीअं रस्ता अगरि ठही था वञनि पिया, हो जेको 4 लेन वारा, जेको तुंहिंजो विच में डिवाइडर, वरी बि पोइ बचाव आहे। बाक़ी हिक ई रस्ते ते गाॾी हले थी, एक्सीडेंट थी सघंदो आहे। बाक़ी 4 लेन हुजे, जीअं विच में डिवाइडर हुजे, पोइ उहो डिवाइडर में अॻितो कोई न ईंदो आहे। या मेट्रो पंहिंजो पाण ट्रेन हलंदी आहे, मेट्रो जी पंहिंजो पाण दरवाजा खुलंदा आहिनि, पोइ सॼी राति पई हले, उन में मशीन हलाईंदी आहे, उनखां ग़लती थींदी ई न आहे। मशीन खां ग़लती न थींदी आहे, कंप्यूटर खां ग़लती न थींदी आहे, माण्हू खां ग़लती थींदी, उनखे निंड ईंदी। पोइ इन्हनि समयनि ते असां 4 खां 6 असां गाॾियूं हलायूं, पोइ निंड अचे, एक्सीडेंट थी वञे, ॾोह कंहिंजो? मां इन्हनि समय ते अॼु जे ज़माने में हा, बाक़ी ख़ुशीअ जो खावनि वरी ते ध्यानु कजो। घणा माण्हू वरी ईअं न सम्झो त बाबा असांखे झले थो। न 9 बजे 10 बजे तूं सुम्हो, 4 बजे उथी ख़ुशीअ जो खावंद उथ। ऐं जेको उथे, मां चवां छा प्रकृति आहे 4 5 बजे 6 बजे इन खां चुकजी थो मतां। बाक़ी सम्झी कोई भॻवान मिलंदो आहे या काई ॻाल्हि कान्हे। हा, अगरि उथे 4 खां 6 शांति आहे, पूरे संसार जा लोक सुम्हिया पिया हूंदा आहिनि, ऐं तूं जाग, ओॾीमहिल पक्षियुनि जा आवाज़, उहो सुबुह जी हवा, या बढ़िया। पोइ त उथ, जो 10 बजे सुम्ही 1 बजे ऐं 12 बजे वरी तूं उथे 3 बजे ऐं 4 बजे, निंड पूरी थींदे कान त छिती थी पवंदी। भले मां सुबुह जो उथजे अमृत वेले जी त खोड़ असां वार्ता कंदा आहियूं, पर अॼु ज़मानो, अॻे हुयो माण्हू लाइट ई न हूंदी, 8 बजे सुम्ही पवंदा। पोइ जेके 8 सुम्हनि त छो न उथनि 3 बजे ऐं 4 बजे? हाणे अॼु असांजा ॿार या त ॿारनि खे चबां न ॾेखारींदी मैं टीवी, न सुन हे न करींदी मैं सुम्ही पओ। पोइ ॿारनि जी शिकायत, जब नींद आती है तब उठाती हो। सुबुह जो वीचारे खे नींद रहंदी आहे त उथ, और नींद नहीं आती है तो सुलाती हो। ये ॿारनि जी शिकायत। जब नहीं आती तब सुलाती हो, जब आती है तो उठाती हो। ॿार देर सां निंड कंदो, पोइ असां वरी चऊं असां 4 बजे उथंदासीं, सुम्ही पओ, हुनखे चंबा हणंदुसि, सुम्ही पओ। अरे उहो सुम्हे न, हुनखे अचे न निंड, देर सां अचे थी, देर सां उथंदो। पर असांखे बि मां चवां, परमात्मा जाथे काथे थी, तूं जेको करें सा पूजा थियणी। बाक़ी हाणे थोरो हिकु त इहो थियो पूजा असली त मुंहिंजे हिसाब सां, बाक़ी तव्हांजी मर्ज़ी अथव। 360 देवताउनि जी माण्हू पूजाऊं था कनि, हिन खे हे करण सां हे थींदो आहे, हिन खे हे करण सां हे थींदो आहे। मां सम्झां थो उनखे कुझु थींदो बि न आहे, पियो थो करे। मां हे बिल्कुलु अनुभव सां थो चवां, कुझु थींदो बि कान्हे इसको, सिर्फ़ु अंधविश्वास, कुझु न थींदो अथसि। पूजा ते असली हे इन जे लाइ तूं वाणीअ सां, हथनि पेरनि सां कंहिंखे हिन में रोटी करे खाराए, पंहिंजे पोटे खे बि ईअं खाराए थी, भॻवान खे थी खाराए। ऐं नंढड़ो ॿार या पूजा न आहे, छो चवंदा आहिनि मंदिर मस्जिद और गिरजे में जिसका नूर समाया, जिसका नूर समाया, एक नन्ही सी जान में छुप कर वो अपने घर आया, वो अपने घर आया। पापी मन को पावन करती इसकी हर मुस्कान, ये तो बच्चा है मान, जग में बच्चा है मान, ये बच्चा
है महान जग में बच्चा छो उन बार में अंतःकरण काने अंतःकरण बाहर हूंदो आहे या बाहर जो होशियारी सिखंदो आहे माण्हू इहो ॿाहिरीं शइ आहे अंतःकरण बाहर परमात्मा जे तरफ़ों त हृदय उते पाण पोइ हो उन हृदय में मथों अंतःकरण इहा दुष्टता अची वेंदी आहे ॿार जे मथों वॾो थींदो आहे महत्वाकांक्षाऊं इच्छाऊं असां सेखारींदा आहियूं बाक़ी ॿार हिकु परमात्मा जो रूप आहे हाणे अचो प्रार्थना ते प्रार्थना तव्हां जेकी प्रार्थना मां चवां तव्हां कंदा आहियो जेकी प्रार्थना काई भी ठहल ठुकियल प्रार्थना न इनमें हृदय न तू पंहिंजी काई भी कर मां हिकिड़ो दृष्टांत ॾियां थो कीअं पंहिंजी हिकिड़ो मूसा हजरत थी चुको आहे हिकिड़ो पूरो पहाड़ ते वञे पियो हिकु गरड़ी यानी जेको रिढियूं चारींदा आहिनि चरवाहो वो प्रार्थना पियो करे चइबो भगवान वो पंहिंजे भाव में शाम जी समय आहे भाव में पियो करे भगवान मूंखे घुरा तोखे सनानु केरु कराईंदो मूंखे ईंदो थी बढ़िया मां रिढुनि खे सनानु कराईंदा आहियां बढ़िया मस्तु तोखे सनानु कराईं मूंखे वार लसाईंदा आहिनि बढ़िया रिढुनि जा लसाईंदो आहियां मूंखे जूं कढणे जूं न तुंहिंजी जुआ पइजी वई हूंदे मां तुंहिंजी जुआ कढां मूसा ॾिसी करे चयसि अहिड़े छा आहे ये पूजा है भगवान के जुआ पहुंची यार मूंखे ॿियो त न ईंदो आहे कमु पर इहा मुंहिंजी पूजा रोज़ रोज़ मटिजंदी आहे जेके जीअं समय हूंदो आहे तीअं निकिरंदी आहे केॾी महिल सियारो हूंदो आहे चवंदा आहियां भगवान मूंखे घुरा तोखे सी थींदो हूंदो मां तोखे मालिश कयां मां रिढुनि खे कंदो आहियां तोखे मां कंबल ओढ़ायां केॾी महिल उस निकिरंदी आहे चवंदा आहियां भगवान तोखे मां छटी पायां तोखे उस लॻंदी हूंदी मुंहिंजी त पूजा रोज़ रोज़ ॿी हूंदी आहे हीअं न कबी आहे हीअं कबी आहे सेखारियसि पूजा लंबी चौड़ी सिखियल सिखायल जेॾी महिल उहा ॿुधई अचेसि न पई मूसा आई ख़ुशि थींदो वियो चई मां हिकिड़े खे ठिकाने लॻायां अॻिते वियो आकाशवाणी थियसि मूसा खे मूसा ये छा कयो ये छा कयो चई हिकिड़ो ॼणो मूंसां जुड़ियल हुयो मूंसां जुड़ियल हुयो उहो ॻाल्हाए छा पियो पंहिंजो पियो ॻाल्हाए हृदय सां पियो ॻाल्हाए उनजी प्रार्थना सची प्रार्थना तूं उनखे अटकायो ठहियल ठुकियल अरे मूसा जी मां सम्झुमि त मां सुठो कमु करे न वापसि वञ उहो जेको करे पियो मां हुन सां ख़ुशि हुयुसि पंहिंजी करे पियो असां ठहियल ठुकियल पूजाऊं जेके बि तव्हां हीअ कंदा आहियो या त पूजा में लोभ न में प्रार्थना में लोभ या भव मां प्राय माण्हुनि जी ॿुधी आहे या ॿुधाईंदा बि बाबा असां ईअं चवंदा आहियूं पंहिंजी ठहियल ओ पराई ठहियल पंहिंजी इहा प्रार्थना ई न आहे प्रार्थना त पंहिंजी न ठहे कॾहिं ईअं ख़ुशि थी करे जिथे बि हुजे हृदय में ईअं निकितो थी धन्यवाद अहो भाउ मां ख़ुशि आहियां मूंखे पात्रता खां वधीक योग्यता खां वधीक मूंखे ॾाढो आहे मूंखे एॾो ॾिनो थी मां अहिड़ो आहियां ई न ईअं कॾहिं निकितो थी जेतिरो अथी थोरो आहे अंदर में अञा 2 मिलियूं आहिनि अञा 3 थियनि अञा 4 थियनि पर जंहिं अढ़ा में जेतिरो वधीक ईंदी दूर थींदो वेंदो पर मां ॾे थो पंहिंजे लेखे आहे इन में धन्यवाद निकितो थी कॾहिं
प्रार्थना में मांग। मूंखे हीअं कजांइ, मुंहिंजी माउ जी तबियत ठीकु न आहे, भला मूंखे नौकिरी नथी लॻे, भला मुंहिंजे पुट जी शादी नथी थिए, मुंहिंजे ॾींहं खे ॿार नथो थिए, प्रार्थना आहे। गुरु नानक जी अखर ही, जो तुध भावे साई भली का, तू सदा सलामत निरंकार। सच्ची प्रार्थना में आखिरी हिकिड़ो दृष्टांत ॾेई पंहिंजी कथा खे पूरो कयां। हिकिड़े हंधि हिकिड़े कस्बे में मींहुं न पियो। हाणे मींहं जेके पवनि था, 2 साल पियो न हुयो, अॻे ई सूखो थी वियो, 3 साल बि मींहुं न पियो। जुलाई निकिरी वई, हे जुलाई तो हले, बाक़ी जुलाई अगस्त ऐं सितंबर, बाक़ी 2 महीना। 2 साल पहिरियों न पई। चवनि पिया भाई हाणे बरसाति न पई आहे, असांजो कीअं हलंदो कमु, सुकी वेंदो सभु, नथी सघंदो, पाणी काॾां ईंदो। त मुखीअ सॼे सभिनी खे चयो, सभिनी खे, सभु गांव जा अचो, शिव जो मंदिर जेको विच गांव में आहे, उते अॼु शाम जो 4 बजे सभई ॼणा भॻवान खे प्रार्थना कंदासीं। तव्हां सभई एकत्रित जो, काॾे बि कोई न वञे, इकट्ठा थी करे प्रार्थना कंदासीं। सॼो शहर शाम जा 4 थिया, सभु पंहिंजे पंहिंजे घरों निकिता। मुखी आयो, अचे बीठो, सभु अचे बीठा, कोई काॾे न वियो। प्रार्थना चालू ई थियण वारी, हिकु ॿार, ॿार जी सम्झ, हिकु ॿार पंहिंजे दर खां ई छटरी खणी करे निकितो। जेॾीमहिल आयो, मुखीअ ॾिठईंसि, अरे तूं काॾे थो अची? चई मां बि प्रार्थना कंदुमि। पोइ छटरी छो कई थी? प्रार्थना कंदासीं, मींहुं पवंदो, पोइ मां घर कीअं वेंदुमि? अरे ईअं थींदो आहे छा? हे ॾिस मुखी, वो ॿार सही थी चई। तव्हां प्रार्थना कंदा बि आहियो, अंदरि ख़बर अथव थींदो हूअं ई कान, श्रद्धा त आहे ई कान, करे वठ, वञे छा? वो ॿार सही थी चई, सुभाणे मींहुं पए त ऐं पोइ मां घर कीअं वेंदुसि? सच्ची प्रार्थना इते ही ॿार जी थी वई। असां होशियारी, चालाकी, प्रार्थना में मां चवां पहिरीं ॻाल्हि त धन्यवाद निकिरे। अगरि नथो अचे ॿियो, प्रार्थना अगरि धन्यवाद जे भाव सां निकिरे तो मां चवां प्रार्थना में परती, और जंहिं प्रार्थना में मांग है उन प्रार्थना में पत्थर थी, उहा प्रार्थना उॾामंदे कान। बस उथंदे वेहंदे, ईअं बि न काॾे वञी करे, मां चवां जाथे बि हुज, बस पार ब्रह्म इनखे ई चइबो आहे, तूं जाथे बि आहीं उहो भरपूर आहे।